दोस्तों पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबेरी। दोस्तों अॼु तव्हांखे बहितरीन अपडेट मां ॿुधाइण वारो आहियां। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीन सोप सीरियल जा नवां अपडेट्स मिलंदा रहंदा। ख़ासि करे जेका नवां ड्रामा अची रहिया आहिनि, अचण वारा आहिनि, इन्हनि जा बहितरीन रिव्यू तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उदासी टीवी यूट्यूब चैनल ते ई मिलंदा। हलूं था अॻिते पंहिंजी अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम वेस्ट नथा कयो। दोस्तों मेगा सोप सीरियल जेको सिंध टीवी वारनि जो यानी पंजाबेरी हाजन तीवणो मेन कैरेक्टर जेको ड्रामो अची रहियो आहे, उन में दोस्तों ख़ासि करके हाजन तीवणे जो त भले में भलो कैरेक्टर आहे। सभ खां वधीक अज़ीज़ कंबराणी ऐं अहमद अली शेख जो जेको कैरेक्टर आहे उहो ज़ालिम कैरेक्टर आहे, यानी हिकु ज़बरदस्त। अहमद अली शेख जो बि बहितरीन मां बहितरीन जेको आहे कैरेक्टर ॾिनो वियो आहे। हिन पंजाबेरी ड्रामे में उनखे कैरेक्टर भलो मिलियो आहे। ऐं अहमद अली शेख जेको आहे ज़हर ज़िंदगी खां पोइ उनखे को सुठो कैरेक्टर कोन मिलियो हुयो। ॿिया मिलिया मतिलबु अहिड़ा पावरफुल न हुया जीअं उनखे ज़हर ज़िंदगी में पावरफुल कैरेक्टर मिलियो। हिन चकर अहमद अली शेख खे पंजाबी ड्रामे में पावरफुल कैरेक्टर मिलियो आहे। मज्जू लाड़ खे बि बहितरीन हिकिड़ो कैरेक्टर मिलियो आहे। ख़ासि करे अज़ीज़ कंबराणी खे ज़बरदस्त कैरेक्टर ॾिनो वियो आहे। अज़ीज़ कंबराणी तव्हांखे ख़बर आहे त बहितरीन मां बहितरीन अदाकार आहे।